चूहर जमाली मां शाहिद हुसैनी की रिपोर्ट आहे त सिंध अदबी संगत शाख चूहर जमाली के दस्तूर गजानी शाइर अदीब असगर मेमून की सदारत हेठि चूहर जमाली के प्रेस क्लब में थी गुज़री आहे। गजानी में शाइरनि लेखकनि पंहिंजी निकोर लिखड़ियों तनक़ीद लाइ पेश कयूं, जंहिं बाद सेक्रेटरी नाशाद मल्ला, सागर मेमून, शकील पारस, मुश्ताक मेमून, शहजाद मेमून, मोहम्मद सिद्दीक मेमून, शाह को कवि, यूसुफ गफूर खत्री, मोहम्मद इस्माइल मक्सी ऐं सिद्दीक साबिर चांडियो, इसहाक यूसुफ खत्री, मोहम्मद हनीफ खत्री, मसरूर रसूल मेमून, अली हसन खासकली, डॉक्टर नियाज़ हुसैनी, अब्दुल बारी शिदी ऐं ॿियनि पंहिंजूं लिखड़ियूं पढ़ियूं, जंहिं ते तनक़ीद असलाही राया ॾिना विया। आख़िर में वक़्ती सदर असगर मेमून पंहिंजो नज़म पढ़ियो ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। हिन चयो त सिंध अदबी संगत शाख चूहर जमाली जे गॾिजाणी गुलदस्ते वांगुरु आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ तख़लीकार पारां मढ़ियल लिखड़ियूं ऐं ख़ूबसूरत बहितरीन हुयूं। हिन वधीक चयो त असांजे तालीमी निज़ाम में खोड़ सारियूं ख़राबियूं आहिनि। हिकु त असीं निसाब अहिड़ो आहे जेको शागिर्दनि ऐं ॿारनि जी ज़हनी सलाहियत खे उजागर नथो करे।